अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम। सर छा हाल आहे? खैर आहे? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। अलाह जो करम दुआ आहे। सर अवां पंहिंजो तारीफ़ करायो। सर मुंहिंजो नालो मोहम्मद अज़ीम मला ऐं ॻोठु शुमनाली हा ऐं हीउ जेको तव्हां विज़िट कयो आहे हीउ मुंहिंजे चाचे जो ॻोठु आहे लखी वॾेरो मला। हा ही छा में थो अचे? हीउ मुंहिंजे ख़्याल में ॻाढ़ो आहे ऐं तालको घोड़ाबारी आहे। अच्छा इहो उन में थो अचे अच्छा। जी। अवां जे ॻोठ जो उहो नालो? असांजे ॻोठ जो नालो मोहम्मद अज़ीम मला। उहो वरी पासे ते आहे? उहो शुमनाली जे लॻ उभरंदे पासे साइड में रोड ते ई आहे? जी हा, रोड ते ई आहे। हा, उन में घणा घर थियनि? उन में तक़रीबन 20-25-30 घर थियूं उते ऐं उन जे इर्द गिर्द ॿिया बि मलाहन जा ॿिया मलाहन जा उस पासे आहिनि, लालाणी आहिनि, ॿिया बि क़ौमूं इलाही सारियूं वेठियूं आहिनि मलाहन जा जी हा। अच्छा, उन्हनि जे पासे में को स्कूल वग़ैरह? सर उन्हनि जे पासे उसमें स्कूल कोन्हे। असां हींअर शिफ्ट थी आया आहियूं हुते सैलाब में ॿुॾी वियासीं। हा, इन खां पोइ जेको असां शुमनाली शिफ्ट कई आहे हुन पासे जी। असांखे साल खनि थियो आहे, अञा असांखे स्कूल वग़ैरह कोन मिलियो आहे, न रोड मिलियो आहे न को रस्तो मिलियो आहे। अच्छा, पर कोशिशि में आहियूं इंशाअल्लाह जेके वस वारा तिन खे असां अपील कई आहे। जी जी। थी सघे केतिरो असां सां हिमत कंदा उनजी महिरबानी थींदी। जी जी, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम, बिस्मिल्लाह। महिरबानी, ख़ुशि हुजो। अवां जो साईं नालो? असांजो ज़िलो ठटो आहे। नालो अवां जो? तालको घोड़ाबारी आहे। जी, पोस्ट ऑफिस ॻाढ़ो आहे। मुंहिंजो माशाअल्लाह। नालो अलाॾनो मला आहे। माशाअल्लाह। आऊं जेको आहियां सो पहिरियां अज़ीम जे ॻोठ में लखी मला जे ॻोठ में वेठल हुउसि, हाणे अज़ीम मला जे ॻोठ में वेठल आहियां शुमनाली लॻ पासे खां। जी जी। असांजी पंहिंजी ज़मीन न हूंदी आहे, असीं जेके आहियूंसीं मारू लोक माण्हू आहियूं, दरिया जो धंधो कंदा आहियूं। जी। पोइ डंडूं ढोरा दुबा जेके आहिनि तिन में गुज़ारो कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हाणे थोरे टाइम खां उन में बासर माण्हू साहिली पटी जे जॻहियुनि जेके ग़रीबनि सां कब्ज़ा कनि, उनखे मारे, उन खां मच्छियूं कुका हर शइ फुरी वई आहे। ख़ुदा रा असीं इहो अर्ज़ु था करियूं त जिते बि मुंहिंजो आवाज़ु पुॼे थो उन उहो माण्हू असांजी हमदर्दी करे असांखे डंडूं ढोरा आज़ादु करे ॾियो, असांखे साहिलियूं पटियूं आज़ादु करे ॾियो, जीअं माईगिरियुनि जो जीअण सुठी ॻाल्हि सां बहितरु थिए। असां सां तमामु वॾा माण्हू जेके आहिनि हर शइ टाइम जॾहिं वोट जो थिए थो वेझा अचनि था, पोइ असांखे ट्यूबवेल पाणी पीअण जो बि नथो मिले। जी। का शइ सहूलियत नथा ॾियनि, न का असांजो स्कूल आहे, न को अहिड़ो को सहूलियत वारो कमु आहे। जी। खुलो पाणी बचा पीअनि था जिन में बुखार उन्हनि खे, जिलाब उन्हनि खे, केतिरियूं बीमारियूं रसनि थियूं, पर असांजो अञा સુધી को माण्हू वारू न भरियो आहे। माइट तूं भली जी आयो आहीं, इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे त इहो कमु जेको असांजो ऐं अॻिते नई कंहिं दोस्तनि बिरादरनि खे ॾेखारींदा उन जो असांजो कमु थियो। हीअं असांखे स्कूल जी ज़रूरत आहे, असांखे पाणी जी ज़रूरत आहे, असांखे रस्तनि जो रोडनि जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं 4 किलोमीटर शहर परे आहे, बरसातियुनि में अहिड़ो को एमरजेंसी जो कमु आहे, असीं हुनखे झोली में खणी जेसीं घस में वञूं था त उहो माण्हू असांखे घस में ई मरी वञे थो। तो इहो असांजो एतिरो चई ऐं जेको सो इजाज़त वठंदुसि। महिरबानी, शाबाश दादा। कुर्बान। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। साईं अवां जो नालो? साईं नालो मोहम्मद अली, जात मला। अच्छा। वेठल दे मलीरेड़ी बेलो, 132 मोरी बैनर, घोड़ाबारी तालको, ज़िलो ठटो। अच्छा। उते असां वेठा आहियूं। गवर्नमेंट जी शइ आहे ज़मीन, असांजी सर्वी न आहे। उन में 5 एकड़ लीज़ में 5 एकड़ मिली वेठा आहियूं, बचा वठो ॿेले खाते में। जी। पोइ दरिया उते ओचिता बरस भरान, पोइ हुन में गुज़र करियूं पिया, किथां रोका त किथां वरी कंहिंजी महिरबानी थी वेंदी आहे। जी। उन करे उते वेठा आहियूं। बाक़ी असां वटि तालीम जी वॾी में वॾी ज़रूरत आहे। असां लाइ बुख सुठी आहे, पर असांखे तालीम हुजे बचनि खे त बहितरु आहे। माशाअल्लाह। बुख सही आहे असां लाइ, उहा बुख हुजे पर तालीम हुजे। असांजी ज़िंदगी की तबाह थी वई आहे, असांजे नंढड़नि जी त मुस्तक़बिल सही थी वञे। हाणे मूं वटि 50 घर आहिनि उते 132 मोरी में। 50 घरनि में स्कूल ई न आहे जो नंढड़ा पढ़नि। चौधारी दरिया आहिनि, नेहरू नंढा बच्चा केॾां वञनि, जेको 5 मेलनि ते पंधु करे कीअं दरियानि मां वञनि, जेके पुल बि न आहे दरियानि बिरांचनि मां। घणा ॿारड़ा थींदा? ॿारड़ा तक़रीबन असां वटि 100 जो अंदाज़ो थींदो। 100 खनि ॿार आहिनि। हे नियाणियूं ऐं छोकिरा 100 खां मथे आहिनि, पर आउं घटि ॻाल्हि 100 थो करां। 50 घरनि जे 4-4 ॿार बि घर में आहिनि त अञा ज़्यादा आहिनि। केतिरे 3 आहिनि, कंहिंजा 2 आहिनि, पर इन हिसाब सां जहिड़ो 100 घरनि में 100 ॿारनि जो अहिड़ो पको आहे असां। जी जी जी। पोइ दरख़्वास्तूं ॿियूं कयूंसीं, पर चूं बसि अस्पताल स्कूल बंदि आहिनि, वॾनि जूं खुलियूं आहिनि, ग़रीबनि जी सभु शइ बंदि आहे। कोन थी मिले असांखे, स्कूल न आहे असां वटि, को पाणी पीअण जो पोइ अहिड़ो असां वटि न आहे। जी। दरियानि नेरनि जो पीऊं पिया, पोइ अलाह जी मदद सां मिड़ी पिया टाइम निकिरे। पर तइलीम न आहे, तइलीम असांखे ज़रूरी असांखे इहा शइ आहे, ज़रूरी आहे। इहा चङी ॻाल्हि आहे। त अवां जी
बस इहो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो अरशाद। अरशाद। जी हाँ। पाण मला आहियां। मला किथां जा? 132 मोरीअ जा। 132 साॻी ॻोठ जा आहियो। अव्हांजा बि साॻा ई मसइला आहिनि त तइलीम साईं बस इहो जेको चाचा तव्हांखे सॼी पोजीशन रिज़ल्ट ॿुधाई त तइलीम जी हाँ तइलीम खपे स्कूल ज़रूरी आहे स्कूल लाज़मी आहे हिते त मां ॾिठो त हिते स्कूल ई कोन्हनि मलाहनि जा असांजो तमामु माहौल बिगड़ियल आहे सिर्फ़ु पढ़ाई इल्म जे वजह सां उनखां स्कूल जे हुजे ॿारड़ा पढ़नि सुठी माहौल अचे त उहो सभ खां बहितर ॾाढो सुठो जी हाँ असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त तइलीम अचे बचनि में उन्हनि जो माहौल सुधरे इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे तव्हां खां जेतिरो थी सघे पुॼी सघे ॻाल्हि इहा मथे ताईं कोशिशि कंदासीं त पहुचे अलाह अव्हांखे बि कामयाबु कंदो वॾी महिरबानी